पेशावर में पुलिस ऑफिसर्स ऐं जवाननि जी शहादत जो सबब बणियल दहशतगर्द नेटवर्क जे वेझो पहुची विया आहियूं। IG पुलिस जी हैसियत में मां ऐं मुंहिंजा जवान तकलीफ़ में आहियूं। गुज़ारिश थो कयां त असांजी तकलीफ़ुनि में इज़ाफ़ो न कयो वञे, असांखे सम्झो वञे, असां बि हसास माण्हू आहियूं। IG ख़ैबर पख्तूनख्वा मौज़म जा अंसारी जी पेशावर में प्रेस कॉन्फ्रेंस। IG मौज़म जा चयो त असां पंहिंजे हिक हिक शहीद जो बदिलो वठंदासीं। साज़िशी थ्योरीज़ जे ज़रिए मुंहिंजे जवाननि खे गुमराह करण ऐं हुननि खे रोडनि ते आणण मां कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कंदुसि। इहा साज़िशी थ्योरी पेश कई वई त ड्रोन हमिलो कयो वियो आहे। इस्लामाबाद पुलिस आसिफ ज़रदारी ख़िलाफ़ नफ़रत ऐं भड़काइण वारे केस में शेख रशीद खे गिरफ़्तार करे वरितो। पुलिस शेख रशीद खे गिरफ़्तार करण बाद आपारा थाणे मुंतक़िल करे छॾियो। पुलिस जो चवणु आहे त शेख रशीद नशे में धुत हो। शेख रशीद जी गिरफ़्तारी वक़्तु मज़ामत ऐं इस्लामाबाद पुलिस जे SHO खे गारियूं। अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर चयो त रावलपिंडी जी हदुनि मां गिरफ़्तार करे इस्लामाबाद पुलिस बदमाशी कई आहे। इंतकामी कार्रवाइनि जे पुठियां राणा सनावला जो हथ आहे। इमरान ख़ान सां पहाड़ जियां गॾु बीठल आहियां। फेबरवरी या मार्च ऐं अप्रैल में अवाम हुकुमराननि जी लिटरेशन शुरू कंदो। हुकुमराननि खे परदेह भॼण जो मौक़ो बि न मिलंदो। कुंभ में मासूम शागिर्दियाणी सां ज़्यादती करे वीडियो रिकॉर्ड कंदड़ वहशी जवाबदार ग़ुलाम मेहराणी खे पुलिस अञा गिरफ़्तार न करे सघी। पुलिस जवाबदार जे वेझे माइट TO सेक्रेटरी मोहम्मद रमज़ान मेहराणी खे हिरासत में वठी छॾियो। SSP ख़ैरपुर जवाबदार जी गिरफ़्तारी लाइ ख़ासि टीमूं जोड़े छॾियूं। मुख़्तलिफ़ हंधनि ते छापा। गुज़िरियल ॾींहुं IG सिंध ग़ुलाम नबी मेमण जे नोटिस वठण बाद SHO कुंभ खे मुअत्तल कयो वियो हो। जवाबदार ग़ुलाम मेहराणी औरतुनि जूं एतिराज़ जोगियूं वीडियोज़ बि रिकॉर्ड करे वायरल कयूं आहिनि। बाडरे वेझो ॻोठ टाटड़ी में 16 वरनि जी नारी सां ॿिनि जवाबदारनि पारां अग़वा बाद मुबैना ज़्यादती। नारी जे पीउ पारां वेहड़ थाणे ते ॿिनि जवाबदारनि ज़ुबैर टाटड़ी ऐं ग़ुलाम मोहम्मद टाटड़ी ख़िलाफ़ NC दाख़िल। पुलिस जवाबदार ग़ुलाम मोहम्मद जे पीउ अहमद नवाज़ टाटड़ी खे गिरफ़्तार करे वरितो। मुतासिरा नारी जो चवणु आहे त जवाबदारनि हथियारनि जे ज़ोर ते घर मां अग़वा करे हिक ख़ाली जाइ में वठी वञी ज़्यादती जो निशानो बणायो।